मेयर जे ॻोठ राहिब सोलंकी जे सिकंदर अली सोलंकी पंहिंजनि मासूम ॿारनि सां गॾु पंहिंजे ॻोठ में मेहराण प्रेस क्लब मेहड़ जे साफ़िन अॻियां एहतजाज कंदे चयो आहे त मुंहिंजा पुट रियाज़ अली सोलंकी ऐं अली अकबर सोलंकी जेके ॿोल जी किस्त जा पैसा कढाए सिरूं वठण मेहड़ आया त दुआ होटल बाईपास खां मेहड़ ए सेक्शन पुलिस जे SHO असकर अली शाह वॾी पुलिस नफ़री साण करे बग़ैर कंहिं केस जे मुंहिंजे पुटनि रियाज़ सोलंकी अकबर सोलंकी जिनान चाइना मोटरसाइकिल समेत खणी गुम करे छॾियो आहे। किस्त जा 50,000 बि पुलिस फुरे वई आहे। वधीक हुननि जो चवणु हो त असां अहिड़ी पुलिस गिरदीअ ख़िलाफ़ कोर्ट बि विया आहियूं जिते पुलिस मुंहिंजे पुटु अली अकबर ते फुर जो कूड़ो केस दाख़िल करे रियाज़ सोलंकी समेत गुम करे छॾियो आहे। जिते पुलिस अकबर खे कोर्ट में पेश न करे रियाज़ खे बग़ैर केस जे गुम करे वेठी आहे। हुननि इन जे मौक़े ते वधीक जो चवणु हुयो त पुलिस मुंहिंजे पुटनि खे नुक़सानु ॾेई सघे थी। उन करे मां SSP दादू DIG हैदराबाद IG सिंध खे अपील कयां थो त मूंसां इंसाफ़ करे मुंहिंजे केस वारे पुट खे कोर्ट में पेश करे ऐं ॿिए बग़ैर केस वारे खे आज़ादु कयो वञे, न त ॿी सूरत में बचड़नि समेत क़ुर पाक खणी SSP दादू ऑफिस अॻियां एहतजाज कंदसि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।